अव्हांजे अखियुनि जा तलबगार आहियूं। 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 असां इश्क कलमो पढ़िया छॾियो। अड़े हुस्न तुंहिंजा सज़ावार आहियूं। अड़े हुस्न तुंहिंजा सज़ावार आहियूं। अव्हांजी अखियुनि जा तलबगार आहियूं। तलबगार आहियूं। अंधनि जी मसनत जो इंसाफ़ आहे। वरी संगबाज़ी ऐं संसार आहियूं। वरी संगबाज़ी ऐं संसार आहियूं। अव्हांजे अखियुनि जा तलबगार आहियूं। सजाए फरीदार खे को असां सजाए। असां सजाए असां सजाए असां सजाए। फरीदार खे को असां सजाए। फरूनी इनकार आहियूं। फरऊनी खुदाईअ जो इनकार आहियूं। असां इश्क कलमो पढ़िया छॾियो। इश्क कलमो पढ़िया छॾियो। असां इश्क कलमो पढ़िया छॾियो। अड़े हुस्न तुंहिंजा सज़ावार आहियूं। अड़े हुस्न तुंहिंजा सज़ावार आहियूं। अव्हांजी अखियुनि जा तलबगार आहियूं। अव्हांजी अखियुनि